न बाबा असुल मूंखे ख़बर न आहे पप्पा सां पुछीस ताके त ईअं पैसा विञाइण भई ईअं न्यू ईयर ते 4-4 5-5 हज़ार जी एंट्रियूं वही किन्नी थधी रोटियूं घर ते कोन था वेही सको मां ठाहे थी ॾियां न जेकी रोटी चयो मां ठाहे थी ॾियां ॿियो छा थींदो आहे उते बॉनफायर खपे ताके मां हिते अंगीठी ॿारे थी ॾियां सभु वियो ताके रांदि खपे मूंखे उहो पई आहिनि मुंहिंजी उहो हाउज़ी जी टिकटूं हिते वेही करे सभु असां बि रांदि कयूं न असां बि वियूं ताके त ईअं मज़ाक थो लॻे असां 4 माण्हू 5-5 हज़ार 20,000 थींदा आहिनि 20,000 पप्पा खे ॾे वीसी भरंदो तुंहिंजी ॾिस केतिरा पैसा कमाए त ॾे गुड़िया असुल असां कोन मोकिलींदा न बाबा एतिरो माहौल ख़राब थी वियो आहे न भले वजन डीस फ्रेंड्स के न असां कोन मोकिलींदा था हिते घर वियो हिते सुठा सुठा प्रोग्राम अचनि था टीवी ते नेटफ्लिक्स ते हेतिरा पैसा था ॿारियो हिते वेही करे ॾिसो जेको बि खपे तव्हांखे पिज़्ज़ा खपे बर्गर खपे मां घुराए थी ॾियां माण्हू नए साल में न सुठो कम बि कंदो आहे यार तक त सुम्हो पिया ईअं न जल्दी उथी करे माण्हू नहाई धोई करे मस्त संभरी करे मंदिर थी अचे पाण पैसा कमाईंदा न त ख़बर पवंदी तुर में से तुर बि कढंदा न भई असांखे माफ़ कयो तव्हां वञो असां पंहिंजी घर जी मानी खाई करे असां सुठा आहियूं असां सुम्ही वेंदा एतिरी थधि पई पए तव्हां वञो तव्हांखे रुलण जो शौक़ु आहे तव्हां वञो ऐं मूंखे त बिल्कुल बि कॉल न कजो मम्मी गेट खोलो तव्हांजा फ्रेंड तव्हांजा वधीक सगा थी विया आहिनि न हुते ई सुम्हिजो हाणे।